नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मुबारकपुर का खबर ॾींदा हलूं त मुबारकपुर लॻभॻि 5 ॾींहंनि खां बिजली बंद। तूफान सबबि पोल ऐं ट्रांसफार्मर पाणी में हेठि किरी पिया आहिनि। ॻोठाणा सख़्त आज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।